नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही लॻ ॻोठ मिठो खान मस्तोई में मस्तोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ जोही लॻ ॻोठ मिठो खान मस्तोई में मस्तोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबबि इरफान मस्तोई ज़ख़्मी थी पियो आहे। चयो पियो वञे त ज़ख़्मी जो भाउ ज़ुल्फ़कार मस्तोई 3 महीना अॻु पंहिंजे ई बिरादरी जी नारी सां प्यार जो परिणो कयो हो, जंहिंजे पलांद में चेन हथियारबंदनि जोही शहर ॿाहिरां मथसि पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मी नौजवान खे तालका इस्पताल जोही मुंतक़िल कयो वियो आहे, जितां खेसि रेफर कयो वियो आहे। सेवण वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। इस्माइल इसहाक मुबीन साजिद। क्या मारे ने तुम्हें? पिस्टल की गोली मारी ने। दूसरी गोली मारी? जी हाँ। छोकरी उनकी पाण प्यार जो परिणो कयो। अच्छा, वो कॾहिं थियो भला? उनके 3 महीना खन थी विया। अरे 3 महीना थी विया? जी हाँ, हाई कोर्ट में। हाई कोर्ट में थियल? जी हाँ, उन छोकरी प्यार जो परिणो पाण कयो। असां माइट छोकरी असां सोट थे मुंहिंजे भाउ जी। जी 50 असां सभु फैसलो ॾियूंसि था। मेड बि खणी विया हुअसि। हा, सभु नथो वञे। मां वणंदसि, मां वणंदसि, नथो वञे। गाड़ी देखो।